कैलगरी, टोरंटो, वैनकूवर, एडमिंटन ऐं सॼी दुनिया जे कुंड कुर्छ में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे मशहूद काज़ीअ जो सलाम। CKYR 1067 कैलगरी तव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सिंध रंग, जेको तव्हांजे ख़िदमत में रेड FM जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। दोस्तो, अॼु जे हिन प्रोग्राम में आउं हिकु तमामु हसास मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहियां थो, जेको सोशल मीडिया सां तालुक़ु रखे थो। असां सिंधी ऐं असांजी सिंधी क़ौमियत असांखे हमेशह हिकु बर्दाश्त जी क़ुवत ॾिनी आहे, उनजो दर्स ॾिनो आहे। असां नंढपण खां वठी पंहिंजे माइटनि मिटनि खां, ॿारनि बचनि जिन्हनि खां बि वॾनि खां सभिनी खां असां इहो ई ॿुधो आहे त तव्हांजे अंदरि टॉलरेंस केतिरी आहे ऐं बर्दाश्त जो मादो तव्हांजे अंदरि केतिरो आहे। असां पंहिंजे ॿचड़नि खे बि हमेशह इहा नसीहत कंदा आहियूं त तव्हांजे अंदरि बर्दाश्त जो मादो हुजणु ज़रूरी आहे। दोस्तो, हीउ दौरु जेको आहे सो सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हिन दौर में तमामु फास्ट तरीक़े सां सोशल मीडिया जे थ्रू इंटरेक्शन थिए थी। सॼी दुनिया में तव्हांजो मैसेज जेको आहे सो लाइव थी थो वञे इन फ्यू सेकेंड्स। त सोशल मीडिया खे यूज़ करण जे लाइ असांखे हिकु पंहिंजी सोशल ऐं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असांजे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे। छाकाणि जो असां हाणे रिसेंटली कुझु नियर पास्ट में मूं महसूसु कयो इहो आहे त असां जॾहिं सोशल मीडिया ते इंटरेक्ट करियूं था त असां हिकदमि ॻाल्हियुनि खे पर्सनलाइज़ड करे था वठूं। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो को मैसेज आहे, जेकॾहिं कंहिंखे को प्रॉब्लम आहे, जंहिंखे का तकलीफ़ आहे, अगरि उन जो इज़हार सोशल मीडिया जे थ्रू थिए थो, तॾहिं बि डिसेंसी जो इहो तक़ाज़ो आहे त तव्हां उन सां आर्ग्यूमेंट करियो, उन ते कमेंट करियो। ज़रूरी न आहे त तव्हां हर ॻाल्हि जेका तव्हां सोशल मीडिया ते फेसबुक ते ॾिसो था उन्हनि सां तव्हां इन फुल एग्रीमेंट हुजो, लेकिन इम्पॉर्टेंट इहो आहे त अगरि तव्हांजी डिसएग्रीमेंट आहे बि सही, तॾहिं बि उहा हिकु नॉर्मल जेको असांजो दायरा इख़लाक़ आहे उन जे अंदरि हुजणु घुरिजे। छाकाणि जो मूं ॾिठो आहे त जीअं हाणे थोरो असांजी इंटरेक्शन वधीक दोस्तनि सां थिए थी त महसूसु इहो थिए थो त एॾी अदम बर्दाश्त आहे जो असां हिकदमि गार गंद ते लही था अचूं। उन में पोइ न माउ था ॾिसूं, न भेण था ॾिसूं, न भाउ था ॾिसूं, न पीउ था ॾिसूं, न चाचो था ॾिसूं। जेकी असांखे वणे थो उहो लिखी था छॾियूं पंहिंजी दिलि जी भड़ास कढण लाइ। दोस्तो, दिलि जी भड़ास कढण जे लाइ ॿिया तमामु घणा मीडियम्स आहिनि। छाकाणि जो सोशल मीडिया ते तव्हां रिप्रेज़ेंट करियो था हिकु माण्हूअ खे न, बल्कि हिकिड़ी क़ौम जी सोच खे रिप्रेज़ेंट करियो था। तंहिंजे करे जेके माण्हू तव्हांजे क़ौम सां वाबस्तो कोन था बि रखनि, उहे बि तव्हांजा सोशल मीडिया ते इन क़िस्म जा मैसेजिस पढ़नि था ऐं उन्हनि मैसेजिस मां जेको आहे सो असांखे जेके कॉमेंट्स दोस्तनि खां मिलनि था, जेके सिंधी ॻाल्हाइनि कोन था, लेकिन तव्हांजा उहे जॾहिं मैसेजिस पढ़नि था त बहसियत क़ौम बाज़ौकात असांखे यकीनी तौर ते शर्मिंदगी थींदी आहे त यार ही वाक़ई हिन क़िस्म जी ज़बान असांखे लिखणु घुरिजे बि या न घुरिजे। जेकॾहिं असां इन क़िस्म जी ज़बान लिखूं था त पोइ सुवालु इहो आहे त असां में ऐं हिकिड़े इलिटरेट जाहिल माण्हूअ में जंहिंखे का तमीज़ कोन्हे, या असां जेको आहे सो चवंदा आहियूं त फलाणो जाहिल आहे, हिनखे त ॻाल्हाइण जो को तमीज़ कोन्हे, त पोइ असीं पंहिंजो पाण खे कहिड़े तरीक़े सां डिस्टिंग्विश कंदासीं उन्हनि माण्हुनि खां, कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि खे डिस्टिंग्विश कंदासीं पंहिंजे माण्हुनि खां जेके माण्हू इन क़िस्म जूं हरकतूं कनि था। तंहिंजे करे असांखे दोस्तो इहो तमामु ज़रूरी आहे असांजे लाइ त असां सोशल मीडिया ते जॾहिं इंटरेक्शन करियूं त उन केयर करियूं ऐं असांजो जेको मुआशिरो आहे उन मुआशिरे में असांखे ख़ुसूसी तौर ते, तंहिंजे करे जेकॾहिं असां औरत ज़ात जो एतिराम, उन जी इज़त, उन सां हिकु हमदर्दी, उहा असांजे लाइ तमामु क्रिटिकल आहे। असांखे पंहिंजे वॾनि जी, पाण खां जेके 4 ॾींहं उमिरि में वॾा आहिनि, असांजा वालिदैन आहिनि, असांजा चाचा मामा आहिनि, असांजूं भेणूं आहिनि, मारूं आहिनि, उन्हनि सभिनी सां असांखे एतिराम ऐं इज़त जे दायरे में हलणु घुरिजे। ऐं ख़ुसूसी तौर ते सोशल मीडिया खे जॾहिं इस्तेमालु करियूं तॾहिं महिरबानी करे पंहिंजो जेको बि मैसेज तव्हां लिखो था उनखे 2 दफ़ा ज़रूरु पढ़ंदा करियो त आया इन मैसेज सां तव्हां पर्सनलाइज़ त कोन थी विया आहियो, तव्हां कंहिंजी दिलि आज़ारी त कोन पिया करियो, या तव्हां कुझु अहिड़ो त कोन पिया लिखियो जेको नॉर्मल डिसेंसी जे हदनि खां ॿाहिरि निकिरी वियल हुजे। दोस्तो, इहा मुंहिंजी ख़्वाहिश हुई त तव्हां सभिनी भाइरनि खे इहा रिक्वेस्ट करियां ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां सभु दोस्त इन ॻाल्हि खे एप्रिशिएट बि कंदा ऐं डोंट टेक इट पर्सनल। आई से वंस अगेन कि हिन में तव्हांजो या मुंहिंजो
को बि इन ॻाल्हि सां वास्तो कोन्हे। बहैसियत क़ौम असांखे पंहिंजो हिकिड़ो सुठो इमेज पोर्ट्रे करिणो आहे दुनिया जे साम्हूं। दुनिया जे साम्हूं असीं चऊं था त असीं अमन ऐं तहज़ीब वारी क़ौम आहियूं, असांजे अंदरि बर्दाश्त जो मादो आहे, असांजे अंदरि मोहबत भरियल आहे, असांजी मोहबत जो दास्तानूं दुनिया में जे जॻह जॻह में मशहूरु आहिनि। त असांखे सोशल मीडिया ते जॾहिं असां ॻाल्हायूं था या लिखूं था त असांखे पंहिंजो उहो ई जेको रवैयो आहे उहो रवैयो असांखे ज़रूरु शामिलु करणु घुरिजे ऐं उन ई रवैये जो असांखे पाबंद रहणु घुरिजे। त मुंहिंजो इहा तव्हां सभिनी दोस्तनि सां रिक्वेस्ट हुई ऐं उमेदु आहे त तव्हां दोस्त इनखे पॉज़िटिव तरीक़े सां वठंदा ऐं कोशिशि कंदा त जेकॾहिं ॾिसो फुड़ी फुड़ी तला थिए थो, जेकॾहिं हिकिड़ो या ॿ माण्हू या 4 माण्हू जेकॾहिं इन मैसेज खे ॿुधी जेकॾहिं पंहिंजे रवैयनि में थोरी तब्दीली आणीनि या जेकॾहिं तव्हां खां ग़लती थी बि वञे थी, इंसान आहियूं, ग़लती थी बि वञे थी, पर उन ग़लतीअ खे जेकॾहिं असां तस्लीम करे वठूं त न यार हीअ ऐं अपोलोजाइज़ करे वठूं त न यार वाक़ई ग़लती थी वई, आई एम सॉरी। इन आई एम सॉरी चवण में तव्हांजी का ईगो हर्ट कोन थी थिए, तव्हां ते केरु कोन खिल कंदो, लेकिन तव्हांजी जेका रिस्पेक्ट आहे, मान आहे, उहो अञा मथे वधी वेंदो। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे दोस्तो ज़रूरु पंहिंजे ज़हन में रखंदा करियो जॾहिं बि कॾहिं तव्हां सोशल मीडिया जे थ्रू कम्युनिकेट करियो। वॾी महिरबानी।